अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर हक़ीक़त में आऊँ आहियां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, पूरी दुनिया में जहिड़ी रीति सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, ओड़ी तरह पाकिस्तान में भी सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। नाज़रीन, असां सहाफ़त जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां अॼु पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे जैकबाबाद जे सीनियर ॿिनि सहाफ़िन मोहतरम अज़रगुल सरकी ऐं मोहतरम मुकेश कुमार रोपीता। साईं, तव्हांखे वेलकम था कयूं पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी। नाज़रीन, 1993 खां इहो ॾींहुं मल्हायो पियो वञे सहाफ़त जो आलमी ॾींहुं, ऐं उन में सहाफ़िन खे पंहिंजे महाज़ ते कमु कंदे इलाही सारनि मसइलनि जा मुंहुं ॾिसणो थो पवे, काफ़ी दुश्वारियूं, काफ़ी तकलीफ़ूं। अॼु असां इन्हनि इशूज़ ते ॻाल्हाइण लाइ पंहिंजे महिमाननि खे बदो कयो आहे। साईं, असां तव्हां इहो था पुछणु चाहियूं त असां जहिड़ी रीति पाकिस्तान हुजे या सूबो सिंध हुजे या असांजा हीअ जेके क़बाइली इलाइक़ा आहिनि, हिते सहाफ़त कंदे कहिड़ियूं तकलीफ़ूं, कहिड़ियूं दुश्वारियूं महसूसु कयो था? सहाफ़त जी दुश्वारी जी हर हंधि दुश्वारी आहे ई आहे। किथे उहा नेचर चेंज आहे, किथे कहिड़ी क़िस्म जी दुश्वारी आहे, किथे कहिड़े क़िस्म जी दुश्वारी आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं बलूचिस्तान जी सहाफ़त आहे त उते थोरो फ्यूडलिज़म थोरो वधीक ताक़तवर आहे हितां सिंध जी भेट में, या जेके KP जा इलाइक़ा आहिनि उते बि अहिड़े क़िस्म जो जेको सिस्टम आहे, जेके फ्यूडल लॉर्ड्स आहिनि उन्हनि जो पंहिंजी हिकिड़ी हुकुमरानी हुजे थी, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो दबदबो हुजे थो। उहे पंहिंजी मर्ज़ी जी ख़बर हलाइणु चाहींदा आहिनि, उहे सच ॿुधण जा क़ाइल न हूंदा आहिनि, छो जो सच त उहो बि तमामु थोरनि माण्हुनि खे वणंदो आहे। हिते जेकॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं त असर हिते बि ओड़ा ई आहिनि, पर क़दुरु KP ऐं बलूचिस्तान जी भेट में घटि आहिनि। ऐं वरी असांजी सिंध जी जेका हे इलाइक़ा आहिनि उत्तर सिंध जा, जेकबाबाद, लारकानो डिवीज़न या सखर डिवीज़न जा जेके इहे इलाइक़ा आहिनि, हिते बि असांजा जेके पंहिंजे फ्यूडल लॉर्ड्स आहिनि उहे असर अंदाज़ आहिनि सहाफ़त ते। पंहिंजी कामोरो हुजे या वॾेरो हुजे, कामोरो बि वॾेरे जे असर हेठि हूंदो आहे ऐं वॾेरो चाहींदो आहे त जीअं कामोरो उनजे असर हेठि आहे, तीअं जेका आहे सहाफ़ी बि उनजे असर हेठि हुजे ऐं उन्हनि जी मर्ज़ी जी उहा रिपोर्टिंग कंदो रहे। अहिड़े क़िस्म जो असरु हिकिड़े सहाफ़त ते हिते बि आहे, पर जीअं मूं अर्ज़ु कयो तव्हांखे त उहो ॿियनि इलाइक़नि जी भेट में क़दुरु ई घटि। अच्छा मुकेश साहब, तव्हां असांखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु जीअं कोरोना जी सूरत हाल आहे, आमतौर ते हिकिड़ो स्लोगन आहे त जीअं डॉक्टर्स आहिनि या जेका फोर्सिस आहिनि जेके माना फ्रंट लाइन ते कमु थी कनि, सहाफ़िन खे इहो एज़ाज़ु छो नथो बख़्शियो वञे, छो त हिन वक़्तु सहाफ़ी बि त फ्रंट लाइन ते कमु था कनि? तव्हां बिल्कुलु सही था चओ ज़मीर साहिबु। हिकिड़ी जेको असां सहाफ़ी डॉक्टरनि वांगुरु ई कमु था कयूं, पर डॉक्टर अंदरि पेशेंट जी ख़िदमत करे थो, उनजी इलाजु करे थो। असां जेको ॿाहिरि जेको थी रहियो आहे असां उनजी रिपोर्टिंग करे अवाम खे आगाह करे रहिया आहियूं त जेको आहे त अवाम हिननि तरीक़े सां हिन बीमारी खां बची सघे थी। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, असांजा चाहे इदारा हुजनि, चाहे असांजा जेके इहे ॾींहं जेके फ्रंट लाइन करे मल्हाए रहिया आहिनि डॉक्टरनि जो, असांखे जेके हिन कोरोना जी सिर्फ़ु हूअं असांखे चवंदा आहिनि त असां चोथों सतूं फोर्थ पिलर ऑफ द स्टेट्स चवंदा आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन कोरोना जी सिचुएशन में शायदि असांखे हिननि विसारे छॾियो आहे त असां फोर्थ पिलर्स ऑफ स्टेट्स आहियूं। ऐं असांजो बि ओतिरो ई रोल आहे जेतिरो हिकिड़ो जीअं CM हिकिड़ो वीडियो पैगाम ॾेई करे चए थो मां ओॾो कमु करे रहियो आहियां, उहो त स्टेट जो मालिक आहे, हिकिड़े सूबे जो मालिक आहे। उतो वेही करे उहो पंहिंजो नालो हिन वक़्तु वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन बि उनजे साराह रही करे रही आहे, छो जो हिकिड़ा वॾा इक़दामात कया। पर अफ़सोस सां चवणो थो पए जीअं मीडिया जा सहाफ़ी, तव्हां ॾिसो सॼी दुनिया इहो ई स्लोगन हली रही आहे, स्टे एट होम लाइफ सेव द लाइफ। पर अफ़सोस सां चवणो थो असां ऑन ग्राउंड आहियूं, जीअं पुलिस वारो आहे, जीअं पाक फौज जो जवान आहे, जीअं रेंजर वारो आहे, जीअं डॉक्टर आहे, या जीअं पैरामेडिकल स्टाफ वारा, तीअं असां माना असां ऑन ग्राउंड आहियूं, रोड ते आहियूं, माण्हुनि जी जेके मसइला आहिनि उनजी जेके उनजे करे कोरोना जे करे उहे मसइला उन्हनि खे पेश अची रहिया आहिनि। कोरोना जे करे सहाफ़िन जी मौत बि थियो आहे। हिकिड़ो साफ़ शखर जो ताज़ो टे ॿ ॾींहं पहिरियों जेको आहे हिकिड़ो नुमाइंदो असांजो साफ़ कोरोना वायरस जे करे जेको मुतासिर थियो ऐं फ़ौत थी वियो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे त कोरोना जे करे केतिरा ई सहाफ़ी जेके लाहौर में 13 सहाफ़ी मुतासिर थिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां मतिलबु पाकिस्तान में मुख़्तलिफ़ अञा ताईं ज़ाहिर न थियनि, छो टेस्टूं अञा हलनि थियूं हिते असांखे अफ़सोस चवणो थो पए त असां वटि अञा ताईं उहे टेस्टनि जो मयार आहे ई न त कहिड़े तरीक़े सां करनि था। पर सहाफ़िन खे उहो प्रोटोकॉल कोन थो मिले जेतिरो असांखे मिलणु घुरिजे, छो जो असां बि ॾिसो तव्हांजे साम्हूं आहियो सॼो ॾींहुं असां ई अवाम खे भई TV ते, सोशल मीडिया ते, अख़बारनि जे ज़रिए असां ई अवाम खे आगाह कयूं था त बाबा तव्हां घरनि में रहो, हे बीमारी जो कोई बि इलाजु न आहे सवाइ घर में वेहण जो। पाण घर खां ॿाहिरि आहियूं, पंहिंजा ॿार परेशान आहिनि, असांजे लाइ कोई ॻाल्हाइण लाइ कान तयारु आहे। असांजे सहाफ़िन खे बेरोज़गार कयो वियो आहे। ॾिसो त आप न्यूज़ TV चैनल जेको हिकिड़े कलाक में अची करे हज़ारे मुलाज़िम बेरोज़गार करे, मालिक जेको हलियो हिकिड़ो उहो मालिक जेको वॾो बिल्डर हुयो, जंहिं कॾहिं
माना उनजे लाइ को ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहे, न सरकार ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, न जेको आहे सहाफ़ती इदारा उन लाइ कंहिं ॻाल्हायो आहे। हिकिड़ी प्रेस रिलीज़ कढी छॾियऊं त बाबा जेको आप न्यूज़ जेको चैनल बंदि थियो आहे इहो ग़लति आहे, जी मज़म्मत कयूं था। बाबा मज़म्मत त कयो त तव्हां इदारा, पर जेके उन में बेरोज़गार थिया, मुतासिर थिया, उहे हाणे इन कोरोना जी सिचुएशन में काॾे वेंदा? उन्हनि खे केरु ॾींदो? उन्हनि जी केरु मालिकी कंदो? अफ़सोस सां चवणो थो असांखे माना उहो रोल जेको असां अदा कयूं था असांखे उन मयार ते असांखे नथो पूरो कयो वञे। मुंहिंजो अदा साईं तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे, इन सिलसिले में असांजो सहाफ़ती वॾियूं वॾियूं तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जो किरदारु तव्हां कीअं था ॾिसो? सहाफ़ियुनि खे जेको हिकिड़ो माना तहफ़ुज़ ॾियण जे हवाले सां हिकिड़ा माना दावाऊं त आहिनि, पर अमली तौर ते ॾिसो था त कुझु सहाफ़ियुनि लाइ थिए पियो? अॼु ताईं अहिड़ो को साबित न थी सघियो आहे या को असां वटि मिसाल अहिड़ो कोन्हे जंहिंखे सहाफ़ती तंज़ीम उनजो बेनिफिट ॾियारे हुजे या कंपनसेट करायो हुजे, ख़ासि करे असांजे इलाइक़नि में, हिननि इलाइक़नि में। जेकॾहिं कोई इस्लामाबाद में, कराची में थिए थो त उते त ज़ाहिर आहे हिकिड़ा कैपिटल्स आहिनि, हिकिड़ो काउंसिल कैपिटल आहे, हिकिड़ो मुल्क जो गादीअ वारो हंधु आहे, उते उहे तंज़ीमां घणो मुतहरिक बि हुजनि थियूं ऐं उहे वधीक असराइतियूं बि आहिनि उते। पर जॾहिं असांजे हिननि इलाइक़नि में सहाफ़ी सां को मसइलो थिए थो त पोइ तंज़ीमनि वारा एतिरा मुतहरिक बि कोन था थियनि। ऐं ॿियो त छॾियो, जॾहिं हिते को असां एहतजाज था कयूं त उहा ॻाल्हि बि उते कोन था करनि त पोइ असांजी नॉर्मली का उते ॻाल्हि करे विझनि या को हिकिड़ो टोकन स्ट्राइक करे विझनि उते असेंबली इजलास जी, त जीअं असांजे हिते हिननि इलाइक़नि में बि भोगींदड़ सहाफ़ियुनि जो मसइलो हल थी सघे। सवेर हिकिड़ी ॿी ॻाल्हि खे आउं कंटिन्यू कंदुसि, जीअं मुकेश साहिबु चयो त CM साहिब जा पावर आहिनि, हुन वटि अख़्तियार आहे, हू सभिनी खां रिपोर्ट्स वठी करे उहा ॿुधाए थो। हा ज़ाहिर असां प्रैक्टिकली वञी उन शयुनि खे ॾिसी करे उहा रिपोर्ट कयूं था। रियल असांजी प्रैक्टिकल आहे, CM साहिब जी प्रैक्टिकल कोन्हे। उहा न्यूज़ जेका ॿुधाए थो, जेका बाख़बरी ॾिए थो, उहा प्रैक्टिकल न आहे, ठहियल ठुकियल सोर्सिस खां मिले थी, हिकिड़ो ठहियल ठुकियल मिले थो वञे। असांखे उहा ख़बर हासिलु करण जे लाइ हिते केतिरा पापड़ वेलणा पवनि था, उहा त हितां जे हिकिड़ो जेको वर्किंग जर्नलिस्ट आहे उनखे ख़बर आहे। ऐं जेको हिते वाक़ई वर्किंग जर्नलिस्ट आहे उहो न कामोरे खे थो वणे, न वरी हितां जे कंहिं वॾेरे खे थो वणे, छो जो उहो वर्किंग आहे न। उहो ज़ाहिर आहे जेकॾहिं उहो सच ॻाल्हाईंदो त उहो कंहिंजे न कंहिंजे त नुक़सान में ई हूंदो न। ख़ासि करे जेके जंहिंजा ब्लेंडर्स आहिनि, जेके ॾोह लिकाईंदड़ आहिनि, उन्हनि जे त हक़ में सच कोन्हे न, पोइ उनजे करे सहाफ़ी खे पसंदि बि घटि थो कयो वञे इन्हनि धुरियुनि वटि। अच्छा, हाणे ईअं थिए थो त दुनिया में मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हाया वञनि था। अॼु जीअं सहाफ़त जो ॾींहुं आहे, अहिड़ी तरीक़े सां पेरेंट्स जा ॾींहं हूंदा आहिनि, तव्हांजो औरतुनि जा आलमी ॾींहं या मुख़्तलिफ़ जेके आलमी ॾींहं मल्हाया वेंदा आहिनि, उन में माना सहाफ़ी जेको आहे उन्हनि खे प्रोग्राम उन्हनि जा मुनक़िद थियनि था, वॾा टॉक शोज़ थियनि था, वॾा एहतमाम थियनि था, या जिते जिते उन्हनि जा सेमिनार्स हूंदा आहिनि, सहाफ़ी भरपूर तरीक़े सां शिरकत कंदा आहिनि, उन प्रोग्रामनि खे सुहिणे तरीक़े सां हाईलाइट कंदा आहिनि। पर अॼु जॾहिं सहाफ़ियुनि जो आलमी ॾींहुं आहे त अहिड़े क़िस्म जा जेके ॿिया इदारा आहिनि उहे ख़ामोश आहिनि। उहे छो नथा सहाफ़ियुनि खे जेको आहे हिकिड़ो कंट्रीब्यूट कनि, हिकिड़ो ट्रिब्यूट ॾियनि त भई सहाफ़ी बि त असांजे मुल्क जो हेॾो वॾो हिकिड़ो माना हिसो आहिनि। जेके ॿिया इदारा वेठा आहिनि शायदि तक़रीबन उन्हनि इदारनि में ख़ुशहाल माण्हू उहे ई आहिनि जेके सिधी राह ते कोन्हनि। उन ज़ाहिर ॻाल्हि आहे फिनांशियल हैसियत उन्हनि जी साउंड आहे, ऐं अहिड़े क़िस्म जा सेमिनार्स, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम, अहिड़े क़िस्म जा ट्रिब्यूट उहे ई पैसो ख़र्च करे ॾेई सघनि था जेके माली तौर ते सघर आहिनि न। उहा ज़ाहिर ॻाल्हि आहे, उन्हनि जी सघ उहा जाइज़ तरीक़े सां हासिलु कयल आहे कोन। उन्हनि जी नाजाइज़ीअ खे सहाफ़ी हमेशह वाइको कंदो रहियो आहे, त उनजे करे उहो सहाफ़ी उन्हनि खे कोन थो वणे। जेके उहे हक़ीक़त पसंदि माण्हू आहिनि उन्हनि खे बाख़्तियार रखियो कोन वियो आहे। उहे शायदि साइड पोस्टनि ते आहिनि, जंहिंजे करे उहे जेके हक़ीक़त ॻाल्हाईंदड़, सच ॻाल्हाईंदड़ सहाफ़िन ऐं जी उहा अहिड़े क़िस्म जी हौसला अफ़ज़ाई कोन था करनि जंहिंसां सहाफ़ी अञा हिकिड़ो वधी करे कमु करे, उनखे हिकिड़ो थोरो इहो आथत मिले त न असांजी बि ॻाल्हि कई थी वञे। सची ॻाल्हि इहा ई आहे त सहाफ़ी जेकॾहिं पंहिंजो ख़ौफ़ ऐं लालच खां आजो आहे त इन जहिड़ो को बहितरीनु किरदारु माशरे में आहे ई कोन, ऐं जेको ख़ौफ़ ऐं लालच खां आजो आहे उनजी ॻाल्हि कंहिंखे कोन थी वणे, नथी वणे। इन सिलसिले में जेकॾहिं सहाफ़ी ख़ौफ़ लालच जेकॾहिं नथो रखे त ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे मुख़्तलिफ़ थ्रेट्स मिलनि था। मूंखे साईं तव्हां इहो थोरो मूंखे ॿुधायो त असांजे पाकिस्तान में सहाफ़ी हूअं बि हमेशह अंडर थ्रेट्स रहिया आहिनि, एतिरे क़दुरु जो उन्हनि जा क़तल बि थिया आहिनि। जहिड़ी तरह खां वली ख़ान बाबर जो क़तलु थियो, उनखां बाद में असांजे इलाइक़े जो कंदकोट जो शाहिद सूमरो क़तलु थियो, ऐं जेको आहे त हाणे ताज़ो जेको आहे सहाफ़ी अज़ीज़ मेमन शहीद थियो। त मतिलबु इहो आहे त इहे सॼा जेके आहिनि इहे हरबा इस्तेमालु थियनि था सहाफ़त जे आवाज़ खे दॿाइण लाइ। इन सिलसिले में तव्हां छा था ॾिसो त माना इहो अमल ईअं ई जारी रहियो त असांखे सहाफ़त कंदे अञा वधीक कहिड़ा मसइला पेश ईंदा? ज़मीन साईं इन ॻाल्हि सां हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां आहियां त जेको आहे त जेके थ्रेट्स आहिनि मीडिया खे सिर्फ़ु पाकिस्तान में न आहिनि,
पूरी दुनिया में आहिनि। मां अमेरिका में बि रहियो आहियां। तव्हां ॾिसो त अमेरिका वॾो मुल्क आहे, वॾो डेवलप कंट्री आहे, दुनिया जो वॾो पहिरियों नंबर चवंदा आहिनि असां फ्रीडम ऑफ वॾा दावेदार आहिनि, फ्रीडम ऑफ वॉइस आहे। पर उते बि एतिरी आज़ादी न जेतिरी तव्हां पाकिस्तान में आज़ादी मीडिया खे ॾिसो था। पाकिस्तान में असांखे वॾी आज़ादी आहे, पर हे जेको मौजूदा PTI हुकूमत आई आहे, हिन जेको अचे करे जेका सप्रेशन करण जी आवाज़ खे दबाइण जी कोशिशि कई आहे। जे ॾिसो मीशा शकील रहमान जेल में आहे, अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इदारनि जा इश्तिहार बंदि कया विया आहिनि। साफ़ हिन खे जेको आहे बेरोज़गार कयो वियो आहे। हज़ारनि जी तादाद में गुज़िरियल 2 सालनि में जेको आहे साफ़ी बेरोज़गार थिया आहिनि। ऐं इन में जेको आहे त उहे एतिरा हज़ार साफ़ी जेके आहिनि पंहिंजी फील्ड ई चेंज करे सिर्फ़ु इन करे त ॾिठूं था जेको हिते ॿी जेको आहे न आसिरो त उहे पंहिंजी फील्ड चेंज करे के कारोबार करनि था, के रियल एस्टेट जो कमु करनि था, के छा था करनि। मतिलबु उनजो रीज़न इहो ई आहे। जेके ताईं जे ॻाल्हि आहे थ्रेड्स त ॾिसो न तव्हांखे, जॾहिं खां इहा मीडिया जो नालो पैदा थियो आहे दुनिया में, उन वक़्त खां वठी करे इहे ॻाल्हियूं हलंदियूं अचनि थियूं। आवाज़ु सच ॿुधण लाइ कोई तयारु ई न आहे, चाहे उहो बादशाह जो दौरु हुजे, चाहे मौजूदा वज़ीर आज़म इमरान ख़ान जो दौरु हुजे, कंहिं बि दौर में दुनिया में, चाहे ट्रंप जो था। तव्हां ॾिसो ट्रंप जो इलेक्शन जे दौरान ट्रंप कहिड़ी मीडिया जे मथां साफ़ हिन सां केतिरियूं ताज़ियूं कयूं अमेरिका में, जेको तव्हांजी दुनिया खे ख़बर आहे। जेके साफ़ हिकिड़ो सुवाल करे पियो बि उन सां उते विच में प्रेस कॉन्फ्रेंस में उन्हनि सां जेको रवैयो अख़्तियार करे पियो, अहिड़े तरीक़े सां जेसिताईं इहो काइनात आहे, जेसिताईं काइनात आहे, जेसिताईं हीअ दुनिया क़ाइमु आहे, इहा मीडिया खे थ्रेट्स मिलंदियूं रहंदियूं। अॼु तव्हां ॾिसो सोशल मीडिया अची वई आहे त हर माण्हू साफ़ ई थी वियो आहे। त मतिलबु साफ़ ई इहो सोशल मीडिया अचण खां पोइ मतिलबु सम्झो जेको साफ़ जे मथां प्रेशर हो उहो तमामु घटिजी वियो आहे। छो जो हर माण्हू जंहिं वटि मोबाइल आहे, फेसबुक इस्तेमालु करे थो, ट्विटर इस्तेमालु करे थो, व्हाट्सअप इस्तेमालु करे थो, माना उहो साफ़ ई आहे, उहो चए थो मां साफ़ ई आहे। पर असुलु साफ़ जेको उहो आहे जेको अवाम जा मसइला ऐवाननि ताईं पहुचाए। अगरि तव्हांजी ॻाल्हि सही आहे, हक़ ऐं सच आहे, इदारा बिल्कुलु सपोर्ट कंदा। मां तव्हांजी मिसाल ॾियां त असांजी मसइला थींदा आहिनि कोई बि, मां सिर्फ़ु ॻाल्हि बशर्ते की तव्हां पाण डिफॉल्टर न हुजो, तव्हां पंहिंजी लेवल ते जेको असांजा दोस्त आहिनि, असां वञूं था ठीकु आहे, जेको आहे त साफ़ हिन किथे किथे इदारा बि सपोर्ट नथा करनि, के उन जा पंहिंजा मुफ़ादात आहिनि, के उन जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, माली इंट्रस्ट किथे किथे उहे बि नथा करनि। पर तव्हां जेकॾहिं सही आहियो, सच ते आहियो, त तव्हांजो इदारो बि सपोर्ट कंदो, तव्हांजा दोस्त बि तव्हांजा सपोर्ट कंदा, इहे जेके तंज़ीमूं आहिनि इहे बि तव्हांजो सपोर्ट कंदा। जीअं हाणे तव्हां पाण मिसाल ॾिनो अज़ीज़ मेमण वारो मसइलो हुयो, ठीकु आहे, केतिरियूं ई खणी PFU जा ग्रुप हुया, सिंध जर्नलिस्ट काउंसिल जा हुया, पर पोइ बि ॾिसो एॾी वॾे प्रेशर खां पोइ, हुकूमती प्रेशर खां पोइ बि अज़ीज़ मेमण जो जेको चवनि पिया ख़ुदकुशी कई अथई, इनखे जेको आहे मारियो न वियो आहे। ॾिसो तव्हां ॿियो रंग ॾियण जी कोशिशि कई वई, पर पोइ बि इहो मीडिया जो प्रेशर हुयो। इहे सहाफ़ती तंज़ीम हुयो, दोस्त हुया असांजा साफ़ जेके मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते इस्लामाबाद खां वेही सखर ताईं या कराची खां वेही सखर ताईं वेही करे ट्विटर ते, फेसबुक ते, मुख़्तलिफ़ अख़बारनि में वेही करे ख़बरूं हलाइनि पिया। उन जे प्रेशर ते असुलु हक़ीक़त आयूं त न इनखे जेको आहे घुटा ॾेई मारे करे लाश फिटी कई वई आहे ऐं इहो क़तलु थियो। सही अज़र साईं, हिकिड़ी ॻाल्हि त आम तौर ते हिकिड़ो स्लोगन आहे, हिकिड़ो लफ़्ज़ मशहूरु आहे येलो जर्नलिज़म जो। हाणे उनजे करे जेके फील्ड जा प्रैक्टिकल साफ़ी आहिनि, जेके महिनत बि कनि था, सभु कुझु कनि था, हाणे उहे पाण खे इन येलो जर्नलिज़म वारे जेको आहे त हिकिड़ो इल्ज़ाम आहे, उनखे थोरो क्लियर कजो त येलो जर्नलिज़म छा आहे ऐं जेका हक़ीक़ी जर्नलिज़म उहा छा आहे। येलो जर्नलिज़म उहो आहे जेको पंहिंजे हिकु ख़ासि मक़सदु रखी करे कोई कंहिंखे थ्रेट करे थो या उनखे परेशान करे थो, उनजे पुठियां अवामी मक़सदु नथा हुजनि, उनजो पंहिंजो ज़ाती मक़सदु हुजे थो, त उनखे येलो जर्नलिज़म चई सघिजे थो। त बाबा ज़ाती मक़सदु ख़ातिर कंहिंखे को थ्रेट कयो वियो या लालच जे ख़ातिर को कंहिंखे थ्रेट कयो वियो। बाक़ी जेकॾहिं इज्तमाही मफ़ादनि ख़ातिर को बि जर्नलिज़म कजे थो त उनखे उहो कंहिं बि सूरत में येलो जर्नलिज़म नथो चई सघिजे। जेका पंहिंजो अफ़रादी तौर ते अफ़रादी फ़ाइदे जे लाइ या पंहिंजे ज़ाती फ़ाइदे जे लाइ जेको बि सहाफ़त कबी उनखे तव्हां ज़ाती सहाफ़त चई सघो। पर उन्हनि अहिड़नि अंसरनि जे करे, जेके मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो, मां इहो पियो क्लियर करणु चाहियां त अहिड़नि अंसरनि जे करे हिकिड़ो जेको सुहिणी साख रखंदड़ सहाफ़ी आहे, पर उन ज़ुमरे में माण्हू जेको आहे त उनखे उन निगाह सां नथा ॾिसनि, उन्हनि जे करे हिकिड़े माना फील्ड वर्कर जर्नलिस्ट जेको आहे उनजी साख बि मुतासिर थिए थी। ॾिसो न, जीअं मुकेश ॻाल्हि कई त हाणे जेको दौरु अची वियो आहे, सोशल मीडिया जो दौरु अची वियो आहे, उन में हर हिकु माण्हू ॼणो पंहिंजे लेखे सहाफ़ी थी वियो आहे। जन माण्हुनि खे का ज़ाब्ता इख़लाक़ जी बि ख़बर न आहे, असूलनि क़ाइदनि जी ख़बर न आहे, सहाफ़त जी का ख़बर कोन्हे। उहो जेकॾहिं वाक़ई वञी का सहाफ़त कंदो त न उनजी ॿोली ठीकु हूंदी, न उन जी पार्लियामेंट लैंग्वेज हूंदी, न उन जा के असूल हूंदा, न सुवाल पुछणु अचे, न पंहिंजो जवाबु वठणु अचे। वञी पंहिंजे लेखे तकरीर शुरू करे छॾींदो मार्केट में बि
त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे उन सां हिकिड़ो इमेज त ख़राबु थींदो न सहाफ़ी जो। हमेशह जॾहिं तव्हां ॾिठो आहे त हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी हूंदियूं आहिनि, उहे उन्हनि जी कोशिशि इहा हूंदी आहे त उनजो नुमाइंदो पंहिंजो सुठी लिबास में हुजे, साफ़ु सुथिरो हुजे, छो जो उन्हनि जे नुमाइंदे जो फेस उन्हनि जे कंपनी जो फेस हूंदो आहे। बिल्कुलु हिते बि जेकॾहिं कोई बि माण्हू जर्नलिज़म करे थो, मां फ़र्ज़ु करे जेकॾहिं कंहिं इदारे सां लाॻापियल आहे, त हिते जेका कुझु मां कंदुसि उहो मुंहिंजे किरदार ते जेको असरु पवंदो से पवंदो, उहो सॼे जो सॼो उन इदारे ते ई असरु पवंदो, त हीउ इदारो ई अहिड़ो आहे, उहो उनखे ई रिप्रेज़ेंट करे थो। हा, उनखे ज़ाहिर ॻाल्हि आहे, मां जंहिं इदारे खे रिप्रेज़ेंट कंदुसि त उन इदारे जी उहो उते शिकिल पेश थींदी न। सही। हिते अज़हर गुल सरकी पंहिंजे तौर ते त जेको कुझु आहे उनखे 5 माण्हू सुञाणनि था या 10 माण्हू सुञाणनि था, पर जंहिं इदारे में कमु करे थो उनखे लखे माण्हू सुञाणनि था, करोड़े माण्हू सुञाणनि था, त उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे इमेज ख़राबु इदारे जो थिए थो। अहिड़ी तरह सां जेके इहे सहाफ़ी हाणे पंहिंजे लेखे पाण मुराद सहाफ़ी थी विया आहिनि, उहे बि सहाफ़त जो इमेज ख़राबु करनि था, जंहिंजे करे ई सहाफ़त जी उन टोटली उन ते किरदार ते असरु पवे थो। इनखे कंटिन्यू था कयूं मूंखे साहब, त असांजा इदारा बि अहिड़ा आहिनि जेके बग़ैर पघार जे सहाफ़ी खे मुक़ररु कनि था, उन्हनि खे सिर्फ़ु कार्ड वग़ैरह इशू थिए थो, उहे अची सहाफ़त कनि था, त इहा इन जी का रोकथाम थियणु घुरिजे? असल में छा आहे, इहो हुकूमत खे कोशिशि करणु घुरिजे त जेको आहे जेके अहिड़ा अदारा जेके बग़ैर माना पैसा ॾियण जे या पघार ॾियण जे या जेको आहे अलाउंस ॾियण जे रिपोर्टर्स मुक़ररु करे थी ऐं उनखां जेको आहे कमु वठे थी, ऐं वरी उन रिपोर्टर्स खे बि सोचणु घुरिजे त मां मुफ़्त में कमु कीअं थो कयां। इलाही सारो ख़र्चो आहे। हा, इलाही सारो ख़र्चो आहे। तव्हां ॾिसो महांगाई जो दौरु आहे, ॿियो न घणा कुझु थियणु घुरंदा, उन्हनि खे बि सोचणु घुरिजे त मां कीअं थो कयां। पर इन में छा आहे जो हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हाईंदासीं त पोइ खोड़ माण्हू नाराज़ बि थी वेंदा। बहितर आहे त इनखे हिते चैप्टर खे क्लोज़ कयूं, छो जो हिन में खोड़ हिकु इदारो न आहे जंहिंमें असां इदारे जे मथां इल्ज़ाम हणूं। हिते खोड़ अहिड़ा इदारा आहिनि, खोड़ अहिड़ा मां सम्झां थो वॾा सहाफ़ी जेके पाण खे सूबे जा हिन मुल्क जा सॾाईंदा आहिनि, उन्हनि पंहिंजा इदारा खोले करे TV चैनल खोले, अख़बारूं खोले, रिपोर्टर्स मुफ़्त में भर्ती करे छॾिया आहिनि, माना मुफ़्त जी फ़ौज वांगुरु। पर असां उन्हनि उन में जेको आहे त ज़ाहिर इहा ॾिसो न, जॾहिं तव्हां कंहिं सहाफ़ी खे मुआवज़ो न ॾींदव, पघार न ॾींदव, त उहो छा कंदो? केतिरो मतिलबु अॼुकल्ह सहाफ़ी ॾिसो त तव्हां पढ़िया लिखिया जेके अचनि था उहे छा कंदा? मजबूर थी नेट पोइ उन पासे ते वञनि था जेको नथा करणु चाहिनि। सही। असां त कंहिं इदारे ते इल्ज़ाम नथा हणूं, पर अहिड़ा खोड़ इदारा आहिनि। पर हुजणु ईअं घुरिजे न, हुकूमत खे सोचो, हुकूमत जेका इश्तिहार ॾिए थी उन इदारनि खे लखां करोड़ रुपए जा, त उन्हनि खां हिसाबु किताब उन्हनि खां डिटेल वठे त तो वटि केतिरा रिपोर्टर्स आहिनि, केतिरी तो वटि स्टाफ आहे, उनखे केतिरी सैलरी बेस ॾियो था। छो जो ॿियनि मुल्कनि में ईअं आहे त अमेरिका में या ॿियनि मुल्कनि में त तव्हांजी लिस्टां वेंदियूं आहिनि इदारनि वटि, अख़बारी जेके तव्हां मिसाल त अख़बार कढो था, तव्हां वटि 50 मुलाज़िम आहिनि, तव्हां 50 मुलाज़िमनि जी लिस्ट ॾींदव उन इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे, सरकार खे, त बाबा हे मुंहिंजा मुलाज़िम आहिनि, हिननि इलाइक़नि में हेतिरी मां सैलरी ॾियां थो, हेतिरा मुंहिंजा ख़र्चा आहिनि, तंहिं करे मूंखे इन हिसाब सां मूंखे इश्तिहार न वञनि। पर अफ़सोस आहे त असां वटि हिते जेके सरकारी तरफ़ां इश्तिहार मिलंदा आहिनि, उहे बि तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी बुनियाद ते मिलनि था। ठीकु आहे न, त अख़बारनि जा लेवल ते 40,000 चवनि था पाकिस्तान में अख़बारूं आहिनि, त 40,000 अख़बारुनि मां ऑन ग्राउंड घणी आहिनि, ऐं उन मां केतिरियूं अख़बारुनि खे इश्तिहार मिले थो, छा थिए थो, कहिड़े उनजी का चेक एंड बैलेंस न आहे, तव्हांखे ख़बर सॼो सिस्टम हिते जेको आहे न उहो आहे, बसि इनजे करे जेको आहे त ईअं ई थींदो। अदर साईं, हाणे थोरो इन तरफ़ था कयो त हिकिड़ी जेका साख मुआशिरे में आहे बि सही, पर अञा बि हुजणु घुरिजे, छो त सहाफ़त हिकिड़ो सहीफ़े मां वरितलु आहे, ॼण हिकिड़ो मुक़दस कमु आहे हिकिड़ो, त इहो मुक़दस कमु कंदे माण्हू इलाही सारा नेकियुनि जा कम बि सर अंजाम ॾिए थो। कंहिं मज़लूम जी दाह हलाए वञनि ताईं पहुचाए करे उनखे हक़ु वठी ॾियणु, इंसाफ़ु ॾियारणु, अहिड़ा इलाही सारा कम आहिनि जेके असां सहाफ़ी करे माना ईअं सम्झो की अलाह खे बि राज़ी करे सघूं था, उन माण्हू खे जेको उन माण्हू जूं दुआऊं बि हासिलु करे सघूं था। पर असांजी उहा जेका साख जेका हुअणु घुरिजे, जेतिरो इमेज, जेतिरी असांजी इज़त हुअणु घुरिजे, उनजे बहाल करण लाइ कहिड़ा स्टेप्स हुजणु घुरिजनि, त जीअं मुआशिरे में जीअं हिकु उस्ताद जी जीअं माना जीअं असांजी 4 पिलर्स जेके ॿिया बि आहिनि, त उन्हनि 4 ॿिया बक़ाया 3 पिलर्स त माना तमामु हुअनि, जेको असांजो 4थों पिलर आहे सहाफ़ियुनि जो, उहा साख असांजी कीअं बहाल थिए उन लेवल जी? उनजी साख तेसिताईं बहाल नथी थी सघे जीअं सवेर ॻाल्हि थी त इदारा हिते जेकॾहिं हिकिड़ो बेगार कैंपूं बणियल हूंदा, उहे पंहिंजे रिपोर्टर्स खे, उनजो जेको नेटवर्क में जेके बि माण्हू कमु करनि था उन्हनि खे उहो पघार उन्हनि जे पंहिंजो कमुकार जेतिरी त नथा ॾियनि, पर उन्हनि जो जेतिरो ख़र्चु थिए थो उहो बि उन्हनि खे नथो ॾिनो वञे। ज़ाहिर ॻाल्हि आहे हू ग़लति हरकतूं करे, ग़लति तरीक़े सां पैसा उहे कमाए ऐं उहो उते ख़र्चु कंदो। जेसि ताणी इन हवाले सां इदारा ज़िमेदार न थींदा, इहो ज़िमेदारी जो हिकिड़ो किरदारु अदा न कंदा, उहे महसूसु करनि त बाबा ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजो जेको रिपोर्टर आहे असां हुनखे पघार नथा ॾियूं,
त उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे किथे न किथे ग़लति कमु ज़रूरु कंदो, किथे न किथे भतेखोरी ज़रूरु कंदो, जंहिंजे करे उहो ख़र्चु पूरो करे असांखे उहे शयूं मोकिलींदो। उहो इदारनि खां जॾहिं उहो उन्हनि खे पूरी तरीक़े सां उहो सैलरीज़ ॾिनी वेंदियूं पंहिंजे रिपोर्टर्स खे, हिकिड़ो तरीक़ेकार रखियो वेंदो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, पंहिंजे लेखे भर्ती बि न करनि इदारा, जंहिंखे जेको कमु अचे। हिते इदारनि में ईअं बि आहे त ड्रखण जो कमु लोहार खे आहे, लोहार जो कमु सोनार खे आहे, ईअं बि न थिए न। इदारनि में जंहिंखे सहाफ़त करणु अचे थी उनखे ज़रूरु रिपोर्टर रखियो वञे। पोइ हिते थिए ईअं थो, लोगो ऐं कार्ड ॾेई था अचनि, वञी पाण कमाए असांखे बि खाराए, त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे सहाफ़त जो किरदारु ऐं मयार बुलंद न थी सघंदो। इन तरीक़े सां इदारनि खे पंहिंजे रिपोर्टर्स खे नेटवर्क खे सैलरी ॾियणी पवंदी ऐं उन खां पोइ उन्हनि खे पाबंद करिणो पवंदो। जेकॾहिं उनजी का कंप्लेंट अचे थी, उन्हनि जे चेक एंड बैलेंस हुजणु खपे उन्हनि जो, त हू का ख़ुदि हरकत नथो करे। जेकॾहिं ख़ुदि हरकत करे थो त पोइ उनखे सहाफ़ती तंज़ीमुनि जा उहिदेदार, प्रेस क्लबनि जा जेके उहिदेदार आहिनि उहे, ऐं पंहिंजो इदारनि जा जेके हेड्स आहिनि उहे गॾिजी करे हिकिड़ो मैकेनिज़म ठाहिनि त पोइ उन्हनि क़िस्म जी उन्हनि जी का कनमाट कई वञे त जीअं उहे सहाफ़ती किरदार खे मजरूह न करनि ऐं हिन साफ़ पाणीअ खे गिदरो न करनि, तॾहिं वञी इहो को मयार बुलंद थींदो। न त ॿी का सूरत कोन्हे जेको सहाफ़ती मयार बुलंद थी सघे। वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही महिमाननि जी, थैंक यू। नाज़रीन, इंसाफ़ जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां असां जेका गुफ़्तगू कईसीं उनजो हासिलु मतिलबु इहो आहे त हिकु तरफ़ हुकूमत खे घुरिजे त सहाफ़ियुनि खे पंहिंजो पूरो उहो इज़त भरियो जेको आहे उनखे उहो मुआवज़ो या उनखे उहा जेका अहमियत मिलणु घुरिजे। ऐं इन सां गॾो गॾु उहे शख़्स, उहे माण्हू जेके ब्लैक शीप्स चइजे या येलो जर्नलिज़म वारा माण्हू आहिनि जेके सहाफ़त खे बदनाम कनि था, उन्हनि जी बि रोकथाम थियणु घुरिजे। पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।